जी रुस्तम अली ने मूंखे दुबई खायो आहे ऐं हाणे हुन पोस्टिंग या कराची में सख़्तु मुक़ाबिलो आहे। साईं शाह फैसले दावत ते तमामु मोतबर शख़्सियतूं आयूं आहिनि ऐं साईं खे सलाम पेश कयां थो उन मुबारकबाद ॾियां थो ऐं साईं जे बरादर ऑफिसर मोटरवे में इस्लामाबाद ट्रेनिंग हुई डेली मूंसां साईं फोन ते राबितो कंदो आहे ऐं मूंखां पुछंदो मेले जा हाल अहवाल अञा पइजी विया अञा साईं सलाम शाह मेलो सभिनी जो आहे हीउ मेलो सभिनी इज़त आबोस वारनि जी साईं मोहम्मद आज़म जो मल्हा अञा पइजी विया हाणे ॿ तुंहिंजी मूर्ति मंजूर पहलवान रकीब हमदो जा मौजूद है हथ पे थी वेठो मुक़ाबिलो आहे पहलवान शान मोहम्मद लुंड साल महीने जो बड़ी हथ ढरा थी जाए सारी देर सुपरी त्वची जे हिकार तेरे धरिया पिंबरियूं हंध विछाया वार साजन सब जमार आ गोली थी गुज़ारियां दिल जो सिलवर हिकिड़ो नया तार कजन दिल बिजजे हिकिड़े खे थोरो सव सदूं कनि उहे दिल ला चइजनि जेके दर दर लाइन दोस्ती हथ बेटी जा महीने जो फखरे सुन पहलवान चांगन लुंड पहलवान मंगने जावा मंगने वाला करे दो मंग बजे दो मंग का थोड़ा मुकाबला सकता है वक्त मुकाबला है वाह 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 वाटाना धन्यवाद ऐसा बने बच्चा तो उन्होंने सदा ताली मला करो बनो फकीर मला करो बनो उडारो मौला का नारा हैदरी नारा हैदरी नारा हैदरी नारा हैदरी नारा हैदरी ये मौला जो नारो है वह ये उनके औलाद न होंगी भली नफ्स में तब खुदा के नाम पुट जमंदो इन जोड़ी ते जनाब बशीर अहमद लुंड साहब इन जे अबूने एमपी कौमी सरदार कौमी नवाब सरदार नबन खान लुंड के बेटे अजीज बशीर अहमद लुंड बिल 200 रुपया और बिल दियो 800 रुपया मुझे मौसम मेहरबान नौजवान साईं शाह फैसले ना मुकला है 1000 रुपया मुझे मौसम मेले दे पानी अमीर पीर साईं मेले अगवान मोहतरम जनाब मौलाना साईं शाह फैसले 1000 रुपया साईं शाह फैसल साईं जा एड्रेस हो जनाब बशीर अहमद लुंड साहब जा बशीर साहब लुंड मूंखे ॾेई छॾिया एड्रेस हो पहलवान मंगने जावा वाह मंगने जावा ताली मंगने जावा ताली अज हाजी दोस्त ने लगारी वरी जे पियो मला खिताब दियो आदरा अज प्रोही लारगा प्रोही जी अज सरदार लगारी तुम्हारी हिकड़ी मतलब किया अज यो सॼो मौसम मेहरबान वॾेरो शेरन खान पावर मेलो